दादू रिपोर्ट सरवर जलाल सोलंकी मूजिब दादू में बदतरीन बदअमनी खिलाफ शहरी रोड ते निकरी आया। समाजी तंजीम दादू डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन ऐं तहरीक लबैक पाकिस्तान पारां धारदार मुज़ाहिरा। शहरी हथन में प्ले कार्ड खणी शहर जो मार्च करे SSP ऑफिस आॾो धरणा हया विया। मुज़ाहिरनि SSP दादू खे हटायो, दादू बचायो, पुलिस ऐं चोरनि जी यारी नामंजूर जा नारा हया विया। मुज़ाहिरीन साजिद मस्तोई, गुलशर सोलंकी, राजा रफ़ीक पंवर, राशिद उमरानी, हाफ़िज़ फ़िदा हुसैन, सैफ़ी इब्राहिम चांडियो ऐं ॿियनि दायो आहे त पुलिस ॾुआरियुनि सां ॿठ बणियल आहे, जंहिं सबबि शहरी फुरिजी रहिया आहिनि। SSP दादू जॾहिं खां आयो आहे तॾहिं खां रोज़ानो 8 खां 10 फुरूं चोरियूं ऐं धाड़ा रोज़ जो महमूल बणिजी विया आहिनि। मुज़ाहिरीन चयो आहे त सुप्रीम कोर्ट जी वाज़े हिदायत बावजूदि SSP दादू सुप्रीम कोर्ट जे इनहराफ़ी कंदे होम डिस्ट्रिक्ट SHOs ऐं इंचार्ज मुक़ररु करे छॾिया आहिनि। ज़िले जे थाणनि खे चंद पैसनि ऐं आवाज़ ठीकनि ते ॾिनो वियो आहे ऐं ॾुआरियुनि खे छूट ॾिनी वई आहे। हिननि IG सिंध ऐं DIG हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त SSP दादू एजाज़ में शेख खे फौरी तौर हटाए ईमानदार SSP मुक़ररु करे दादू में अमन अमान बहाल कराई शहरी ऐं दुकानदारनि वापारियुनि खां पुर थियल रक़म सामान गाॾियूं वापसि करायूं वञनि। ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक जारी रहंदी।